बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही सूरजमुखी ॾिसो पिया, ही तक़रीबन 4 साढा 4 एकड़ ऐं हिन में पहिरियों पाणी अॼु जेको आहे सो लॻायूं पिया। आऊं निज़ामुद्दीन जक्सी, दे फ़तेहबाग, तेलकोट नो ग़ुलाम हैदर, ज़िलो टनो मोहम्मद ख़ान। सो ही कमंद जी बनी हुई, कमंद कढी ऐं पोइ हिन में जेको आहे सो खेड़ी करे पोइ हिन में असां मॾ लाथी, मिल वारी मॾ लाहे ऐं पोइ हिन खे बनी खे ठाहे रेज करे पोइ बनी खे ठाहियोसीं, वटाई बनी ठाहे फस्ट क्लास नमूने बहितरीनु नमूने। पोइ हीअ जेको आहे सो नाड़ी कयोसीं। हिन खे हेठि तर में 1 बोरी DAP ऐं अधु बोरी यूरिया फ़ी एकड़ खे ऐं ॿिज तक़रीबन 3 खां सवा 3 किलो फ़ी एकड़ खे लॻो आहे, जंहिं ॿिज जो नालो आहे टार्ज़न कंपनी जो आहे ऐं चाहत 39। नओं ॿिज आयो, ॿियो ॿिज मिलियो ई कोन पियो सूरजमुखी जो। पोइ अॼु मूं जेको आहे सो हिन ते वरी ॿी हिकिड़ी एप्लीकेशन पिया करूं पाणी सां गॾु, ऐं 1 बोरी यूरिया ऐं अधु बोरी पोटाश पिया ॾियूं। ॾिसो पिया तव्हां, पोटाश हारी लाहे पियो, यूरिया ही पाल में मिक्स था करियूं ऐं मिक्स करे हिन पाल में ही पोटाश FFC जी आहे, ठीकु आहे न। ही पोटाश FFC जी आहे, अधु बोरी ॾियूं था हुन 25 किलो पोटाश था ॾियूं ऐं यूरिया जी जेका आहे फ़ी एकड़ खे अधु बोरी यूरिया था ॾियूं, ठीकु आहे न। त ॾिसूंसि था एवरेज कीअं थो अचे। ऐं दिलि चवे पई त डालडा जो अघु कोन्हे त बहितरु आहे, अघु घटि आहे त उनखे एवरेज खपे ऐं अगरि अघु घटि आहे त तव्हां एवरेज खे काउंट कंदा तॾहिं वञी तव्हांजो जेको आहे ज़मीन जेका आहे सा उहा पंहिंजो ख़र्चो लाहींदी ऐं पंहिंजी बचति कंदी। सो अलाह बहितरु कंदो, वरी जीअं डालडा लहंदो तव्हां ज़मींदारनि खे ॿुधाईंदासीं। महिरबानियूं, अलाह ख़ुशि रखे, जज़ाकल्ला।